बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहमान खास हेडमास्टर साहब, उस्ताद साहिबान ऐं प्यारा उस्ताद इशफाक हुसैन मेमन साहब ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु उस्ताद इशफाक हुसैन मेमन साहब जे लाइ चंद शेर आहिनि। साईं थोरो हेॾां ध्यानु। उस्ताद इशफाक हुसैन तव्हांजो शान, उस्ताद इशफाक हुसैन तव्हांजो शान कुझु बयान करणु चाहियां थो मां। कागज़ कलम खणी कुझु शेर ठाहियां थो मां। सर तव्हांखे सलाम करणु चाहियां थो मां। सर स्कूल में तव्हांजो हिकु अलॻि मक़ाम आहे, सर स्कूल में तव्हांजो हिकु अलॻि मक़ाम आहे। मिसल हैवान हुयुसि तव्हां इंसान बणायो, इहो सभिनीनि खे ॿुधाइणु चाहियां थो मां। दिलि त चाहे थी घणो कुझु लिखां, पर थोरो इज़हार करणु चाहियां थो मां। महर में रो हुयो तव्हां उजरो कयो, आख़िर में सभिनीनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो मां। साईं इशफाक हुसैन तव्हांजो शान कुझु बयानु करणु चाहियां थो मां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।